नाज़रीन खे ख़बर ॾिए पिया नवाब शाह 60 मील नाके ते पीपल्स पार्टी के वाइस प्रेसिडेंट अली अहमद जट पारां शहरन सां सरेआम रोड ते गारगंद करण खिलाफ शहरन जो एहतजाजी मुज़ाहिरो। उन हवाले सां लाइन ते मौजूद है फयाज़ हुसैन ज़रदारी। जी फयाज़ हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल तक ॿुधाईंदा त नवाब शाह शहरियन पारां दाहिंदे चयो त 60 मील नाके ते पीपल्स पार्टी के वाइस प्रेसिडेंट अली अहमद जट पारां शहरियन सां सरेआम रोड ते गारगंद कई वई। गारगंद करण खिलाफ शहरियन जो एहतजाज। केतिरा शहरी गॾु थी विया। तफ़सील मूजिब नवाब शाह 60 मील चौक ते शहरियन ऐं अली अहमद जट विच में चकरियूं। शहरियन पारां दाहिंदे चयो त असांखे पीपल्स पार्टी के वाइस प्रेसिडेंट अली अहमद जट 60 मील नाके ते विच चौराहे ते सरेआम असां शहरियन सां बदतमीज़ी करे गारगंद करे थो। नवाब शाह जे शहरियन पारां पीपल्स पार्टी के अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अदी फरियाल टालपुर साहबा खां इहो मुतालबो कयो वियो त असां पीपल्स पार्टी जा वर्कर जियाला आहियूं। उहिदेदारनि जी अहिड़े रवैये सबबि दिलि आज़ारी थी आहे। असीं ग़रीब आहियूं, असीं पुॼी नथा सघूं। असांजो मुतालबो आहे हिन गुंडागर्दी ख़िलाफ़ नोटिस वठी असां सां इंसाफ़ करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। जी वॾी महिरबानी फयाज़ हुसैन तफ़सील खां आगाह करण लाइ।